झीलानी मलाखड़ा सज्जाद खास के लिए चैनल के सब्सक्राइब जरूर करना है, बेल आइकन के प्रेस करना तो जी सही नहीं वीडियो चैनल झीलानी मलागड़ा टीवी में मोबाइल ते यूट्यूब ते लिखंदा त मलागड़ो ही मंजर आवाज अॻियां ईंदो। बाक़ाइदे झीलानी मलागड़ा हिन खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरी कंदा, छाजे करे झीलानी कुल पीरनि जो पीर हुन जे नाले ते चैनल हुन दा कुर्बान वञूं। लाला बस सही जो रात भैया लाला रहीम पठान बने भैया आऊं मल कंदो अब मल गड ओ टगड़ा मल गड टगड़ा लालो रहीम करे नाजायज़ी कोन कंदो तोगे एडी पैसे जी जरूरत हो तो आऊं जा अले टगड़ चुप चितो थी पे पहली जोड़ी अब सबर करे हाने मुकाबला शुरुआन पहलवान जा आड़े लाला तुझो वारो कसम खुदा जो लाला वो वारो कयो जेको बाके दे सदा याद मारो रही बख्शी दी कंदो कसम खुदा जो टगड़ के गेम कोन दसो आज दोस्तों दोलारी माठ लालो वो पहलवान जेके कसम खुदा जो 50,000 इनाम रखियो वञबो आ गया कसम तो जा भला मुकाबला पहलवान जा शुरू थिया भाई वसियत दिल इजाज़त दे पर अल्लाह जी राह में दीदा अमी विसारे छदीदा पर कसम ॿिया मल वहीरो वही मोबाइल भरे ॿिया वहीरो एड़ा पहलवान जा भला मुकाबला सोनू सैयद जुल्मकार जा साईं आया शाह हुए था साईं तू दौरा गया ना तू पाया ना बाबा ई पेर एना अब यूसुफ एना केरा ई केड़ो गंदे थी शुरू कर अरे मल करे आने रे भला मुकाबला अब भाई राबा हते यार रश ना करियो ना हेलो साईं आया शाह आई दीदार जमाने मुका साईं तू पेरे में उड़ंदे बाबा साड़ी लगे हल दीदी मारो जोड़ो सजे पीछे मरियो एड़ो अशर थियो सुभाणे 8 बजे खजंदो तिरमन कादर वे इलाको जो है ना क्या
भलो मुकाबलो वाह वाह क्या बात है, वाह वाह रे हुजूर बख्शी दी, वाह तमाम बेहतरीन। भला मुकाबला। हाँ बाबा या मलत है बटाटे ही मलती हुई। हाँ बाल खबर पाए बाबा मल थे थी या मल थे पोइ गुलाम से नहीं दो पोइ असां वणंदासीं हल। भला मुकाबला अड़े अवण इहो ते अवण पहिरों खान अवण लाला रहीम जो कदर करियो, लाला जो कदर करियो। पिस्ता बादाम अखरोट डुंगी सौंफ केला ॾाढ़ू लालो खाईंदो आहे। इनजे पोयां उहो पहलवान तयारी कंदो जेको आल पाकिस्तान बाक़ाइदे लाला गुलाम हुसैन पठान। हल ताड़ी लगे न जोड़े जी पठान ए नंबर जंहिंजे लाइ दुनिया इंतज़ार में आहे। लाला रहीम जो कदर कयो। भलो मुकाबलो अरे लाला मौजूद मेहमान बा सलीम बर्ज ऐं बा मामन जोकियो उनखे वेलकम ऐं भलीकार चऊं था। भली जो मल ते मलक गुलाम हुसैन पठान तयारी करे हाणे। हा तूं वञी ठा वञ ॿिया मल वही रहो। अठ मल बेगुनाह बीठा आहियो। अबा राइब साईं ज़ुल्फ़कार शाह अयाज शाह अमजद शाह ऐं सत मल बीठा आहियो माण्हू। अबा छॾेसि हाणेसि पर छॾणे हाणे त केरु कोन चवंदो छॾ। ताड़ी लॻे दोस्तों एॾा यारनि जो यार जेको पूरी सिंध में मेला घुमंदो आहे ना को याकूब गोल्डी मेहरबानियूं। अब ना मुंहिंजो अली वे सीट दुबाणे तुंहिंजी अॼु तूं फेल आई तूं या मल करण ॾे। राशिद खतियान ज़ुल्फ़कार शाह भली जोड़ी तो हेरा दोस्त उतरादी तो कसम माई समझो जो अने पुटने सच्ची जन्नत मल ते जोड़े पुटी ते बेके तो पुटे बोथे हेरा रे जाकर हुसैन पेरोदानी मुझे 500 रुपया इनाम ॾिनी ऐं अल्लाह बचाए वठे मुझे 500 रुपया इनाम ॾिनी। मास्टर चटाई आसिफ बख्शी ऐं बेद थोराई तो असांजे सदा हयात मरूम सुल्तान डोकी जे वालिद साहब अहमद डोकी साहब जो जे मूंखे घुराए करे 500 रुपया इनाम ॾिनो। वॾी महिरबानी, मौला सी सलामत रखे, मौला तव्हांखे इज़तनि सां नवाज़े। तव्हां असांजा बि वॾा आहियो, मौला सलामत रखे। मरूम सदा हयात सुल्तान डोकी जे वालिद साहब अहमद डोकी साहब मूंखे 500 रुपया इनाम ॾिनो। वॾी महिरबानी। हेॾा हथ पइजी आहे बस वठाण सवेरी तोखे छॾई अला कोन छॾई तूं खणी कढेसि हिते खण पंहिंजे भाउ खे रली में वेड़े। वाह वाह अचे पहलवान गुलाम नबी सी
गुलाम शरीदी दा बड़े होशियार दी हेलो 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 वरी मेहरबानी जे तेल विधो ऐं महिनत कई हुनजी वरी मेहरबानी मौला सलामत हेरात पे जी तमाम बेहतरीन जोड़ी पहलवान गुलाम नबी शीदी ऐं पहलवान साईं सैयद अमजद शाह बादशाह जमाली के तो केर रुपयो लड़े अबा होड़ा मन वाह वाह हेरात पे जी मुकाबलो इंतहाई सख्त तमाम बेहतरीन पहलवान गुलाम नबी शीदी ऐं पहलवान एना तमाम बेहतरीन पहलवान ॾिसो छा थो थिए ऐं भा असां वाह वाह ताड़ी लगे हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी लगे वाह वाह जेको बि ताड़ी वॼाईंदो ख़ुदा कंदो मदीने में तो ताड़ी वॼाए लाला के इनाम दियो दिल खोले इनाम दियो पंहिंजो महिमान लाला गुलाम हुसैन पठान हेरात पे जी तमाम बेहतरीन जोड़ी ॾिसो छा थो थिए ऐं वॾेरे खान मोहम्मद लाखे के दिल जी गहराइनि सां ख़ुशामदीद ऐं भलीकार बा सलीम बर्ज के दिल जी गहराइनि सां ख़ुशामदीद ऐं भलीकार बा मोहम्मद जोखे के दिल जी गहराइनि सां ख़ुशामदीद ऐं भलीकार ऐं तमाम बेहतरीन शख्सियत जो मालिक बा शफी लाखे के भलीकार दिल जी गहराइनि सां ऐं चेयरमैन कादर लाखे के दिल जी गहराइनि सां भलीकार ऐं ख़ुशामदीद ऐं पीर ऑफ जालू साईं बच्चल शाह के दिल जी गहराइनि सां भलीकार ऐं ख़ुशामदीद हेरात पे जी ॾिसो छा थो थिए मुकाबलो इंतहाई सख्त वाह 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 साईं अमजद शाह वाह साईं कल्ले को पलान करे छॾियो साईं अमजद शाह जे लाइ ताड़ी लगे हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी लगे ऐं दिल खोले इनाम ॾियो साईं अमजद शाह खे भला आयो सभु भलो पिया चवनि मूंखे ख़बर कोन्हे पहलवान हेॾा ऐं साईं अमजद शाह के दिल खोले इनाम दियो ऐं लाला गुलाम हुसैन के इनाम दियो अचे लाला रहीम पठान वाह वाह हेड़ा पहलवान यूसुफ शीदी हेड़ा पहलवान दीदार जमाली के दिल खोले इनाम दियो हिकिड़ो मिनट ख़ामोश कयो असां बि नाना गुलाम शाह जी ड्यूटी में आया यार मां मल दसी आहे त मूंखे इनाम नथो मिले जेको साम्हूं ई वठी आयो आहियां भला सभु हे कसम रुपयो न लॻे भला पुरानी आहे ख़तम जी पहलवान नादोस हकन में विड़ो न विड़ो वञा आखिरी पोइ रेल अचे रेबश के वाह फता हुसैन पठान पुत्र वाह खान पठान इनाम फता हुसैन के अचे लाना रहीम खान पठान मुकाबला इंतहाई सख्त पहलवान हुजूर बख्श शीदी ऐं पहलवान ना कराई तो रुपयो को तो कुरान तो खड़ा जो तो रुपयो अरे पिने सख्त मुकाबला वाह रहीम खान गोल्डी के दिल जी गहराइनि सां ख़ुशामदीद ऐं भलीकार चऊं था ऐं असां मोहतरम पीर मेहताब शाह के दिल जी गहराइनि सां ख़ुशामदीद ऐं भलीकार चऊं था ऐं मुंहिंजे नाले भाई पीर अयाज़ शाह के असां दिल जी गहराइनि सां ख़ुशामदीद ऐं भलीकार चऊं था बस हाणे मिल थी लाला रहीम पठान ऐं पहलवान हेॾा गुलाम हुसैन पठान के दिल खोले इनाम ॾियो गुलाम हुसैन पठान के दिल खोले पर ॾींहं दर ते खिली जे केर दर्शन जो पोइ प्यारा असां पारा पिनण वारा किथे मुड़ंदा सनम सोनो हुजे साकी पीअण वारा किथे मुड़ंदा हिकिड़े पासे वाह लाला रहीम पठान वाह ताड़ी लगे हिकिड़ी ज़ोरदार लाला रहीम पठान जी ताड़ी लगे मौला सलामत रखे क्या बात है बिल खड़ी हो लाला रहीम पठान ऐं गुलाम हुसैन पठान के होशियार चाहे दुनिया अमीर चवे कासाई थी कुवे आशिक चाहे दुनिया अमीर चवे कासाई थी कुवे आशिक मथा महबूब जे सिरड़ो ॾियण वारा किथे मां थोरा तो आहियां भले किरी आहियां पोइ बि कसम थी चवां थो साईं अदा मोहम्मद जोगी साहब के साईं बच्चल शाह के चेयरमैन कादिर बख्श लाखे साहब के मोहतरम जनाब मोहम्मद जोगी साहब के जी हाजिर बेहद थोरा तो इंतहाई काबिल एहतराम शख्सियत मुझे लाए कादिर बख्श चेयरमैन साहब मुझे 500 रुपए इनाम से नवाजियो ऐं साईं बच्चल शाह मुझे 500 रुपए इनाम से नवाजियो ऐं मोहतरम जनाब मोहम्मद जोखे वाह क्या बात है मोहतरम जनाब मोहम्मद जोखे मुझे 500 रुपए इनाम से नवाजियो बड़ी मेहरबानी हेॾा ताड़ी लगे हिन जे लाइ ताड़ी लगे भई एड़ी ताड़ी हो जाए मेहरबानी मोहतरम जनाब मोहम्मद जोखे जी वॾी मेहरबानी मोहतरम जनाब असलम बर्च जी वॾी मेहरबानी ऐं वॾे वाह दीदार जमाली वाह क्या बात है वाह दीदार जमाली वाह
ऐं वॾेरे सिकंदर लाखे जी वॾी महिरबानियूं मौलासी सलामत रखे ऐं वॾेरे खान मोहम्मद जी वॾी महिरबानियूं व्यूअर्स तव्हां सभिनीनि खे मुंहिंजी तरफ़ां सलाम ऐं तव्हां असांजा इहे मलाखड़ा झीलानी मलाखड़ ते ॾिसी सघो था हिन चैनल खे लाइक करियो सब्सक्राइब करियो ऐं शेयर करियो वॾी महिरबानी।